हक मौजूद या आली मदद बरी इमाम सरकार इस्लामाबाद में साईं जो रोज़ो है। सरकार बरी इमाम साईं मज़ार अक़दस साईं जी। माशाअल्लाह तमाम खूबसूरत मज़ार ठहल सरकार जी। बरी इमाम साईं चारों तरफ ज़बरदस्त मज़ार ठहल साईं बेहतरीन। कुछ साल अग में मां आयो उस तड़ी मज़ार को नंढड़ी मज़ार हुई सफ़ा। माशाअल्लाह वरी मज़ार ठहल सरकार जी। यारी मदद मौजूद बरी इमाम साईं जो चिलो आहे मथे जबल में। हिकिड़ो क़दीम वण आहे पिपुर, शायद पुराने ज़माने जो है। मज़ारूं भी आहिनि पासे पासे में। शाह हुसैन बादशाह साईं जी मज़ार आहे। शाह हुसैन बादशाह साईं हक मौजूद घणी सरकार साईं जो ख़लीफ़ो। पीर मिठा शाह साईं ये साईं जो ख़लीफ़ो है शायद। तमाम शानदार मज़ार ठहल था साईं जी। इन खां अॻु में अहिड़ी न हुई। मां 15 साल खनि पहिरीं आयो हुउसि हिते। सफ़ा नंढड़ी मज़ार हुई। हक बरी इमाम साईं बरी बरी इमाम बरी मेरी खोटी किस्मत करो खरी। हक पोटोहार के जबलन में सरकार बरी इमाम साईं जी मज़ार इस्लामाबाद शहर के बिल्कुल वेझो। तमाम वसी अंगण साईं जो। साईं अब्दुल लतीफ़ उर्फ इमाम बरी मथे इस्लामाबाद जा पोटोहार जा पहाड़ नज़र अचन पिया। सरसब सावा पहाड़।